नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोरे में ख़बर ॾींदा हलूं त चीफ म्यूनसिपल ऑफिसर सिंजोरो रज़ा खुसो पारां सोशल मीडिया ते मज़हबी गुस्ताखी करण ऐं साहबा जी शान में नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमाल करण वारे अमल ख़िलाफ़ मुतहद सुन्नी आलिम कमेटी ऐं शहरी एहतियात तोड़े ट्रेड यूनियन जे सॾ ते सिंजोरे में शटर बंद हड़ताल कई वई। शहर में समूरा कारोबार मर्कज़ बंद कया विया आहिनि ऐं शहर जा दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्ता पिणु बंद कया विया आहिनि। अमन अमान खे बरक़रार रखण लाइ वॾे तादाद में पुलिस पिणु मुक़रर कई वई आहे। आलमनि साफ़िन सां ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त वाक़े खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर सिंजोरो पुलिस केस दाख़िल करण या जवाबदार खे सज़ा ॾियण बजाए सियासी पुश्त पनाही हुअण करे जवाबदार TMO रज़ा खुसो खे सपोर्ट करे रहिया आहिनि, जंहिं सबब शटर बंद हड़ताल कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।